बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं हाकिम अली नारे जो अॼु हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु असां जंहिं टॉपिक ते पढ़ंदासीं उहो आहे पंचुएशन यानी बीएक जी निशानियूं। यानी पंचुएशन ऐं बीएक जी निशानियुनि जो ग्रामर में कहिड़ो रोल आहे। साथियों, हीअ निशानियूं त तव्हां ज़रूरु ॾिठियूं हूंदियूं। जीअं तव्हां ॾिसो था फुल स्टॉप या पीरियड जंहिंखे सिंधी में पूरो दम चइबो आहे, कामा जंहिंखे सिंधी में थोरो दम चइबो आहे, कोलान जंहिंखे सिंधी में दम चइबो आहे, सेमी कोलान जंहिंखे अधु दम, क्वेश्चन मार्क सवालिया निशानी, एक्सक्लेमेशन मार्क निदा जी निशानी या इन्वर्टेड कामा या कोटेशन मार्क जंहिंखे वाक जी निशानियूं पिणु सॾियो वेंदो आहे। साथियों, ग्रामर खे सिंधी में व्याकरण चइबो आहे। व्याकरण में बीएक जी निशानियुनि जो इंतिहाई अहम कमु हूंदो आहे। उन्हनि निशानियुनि खां सवाइ को बि जुमिलो या मज़मून अणपूरो हूंदो आहे। असांजे ॻाल्हाइण में बीएक जी निशानियुनि जी केतिरी अहमियत आहे उनजो अंदाज़ो अॻियां ईंदड़ मिसाल में ॾिसो। साथियों, ही तव्हांजे साम्हूं ॿ जुमिला लिखियल आहिनि, रोक न वञण ॾे, ऐं हेठे जुमिले में बि इहे ई अखर आहिनि, रोक न वञण ॾे। छा तव्हां हिननि जे विच में को फ़र्क़ु महसूसु कयो था? ॻाल्हि बंदि तव्हां चवंदो त हिननि में त कोई फ़र्क़ु न आहे, ॿिन्ही जुमिलनि में साॻा ई आहिनि। हाणे ॾिसो, इन में इन पंचुएशन जे इस्तेमालु करण खां पोइ हिते असां रोक खां पोइ कामा ॾिनी आहे। मतिलबु जुमिलो बीहंदो रोक न वञण ॾे, मतिलबु कंहिं शइ खे रोकण जे लाइ चए थो ऐं उनखे वञण जी इजाज़त नथो ॾिए पियो। रोक न वञण ॾे। जॾहिं त हेठे जुमिले में कामा न खां पोइ थी अचे त हिते असां हिन जो इस्तेमालु कीअं कंदासीं? रोक न वञण ॾे। मतिलबु इन ई जुमिले में कामा न खां पोइ अचण जे करे इहो त ज़ाहिर थिए त माना हिनखे रोकणो न आहे, वञणु ॾियणो आहे। रोक न वञण ॾे। हाणे साथियों, तव्हां अंदाज़ो हणो त जेकॾहिं इहे साॻा लफ़्ज़ ॿिनि जुमिलनि जे अंदरि कामा जे मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि खां पोइ इस्तेमालु थियण ते जेकॾहिं पंहिंजे मफ़हूम में या माना में एतिरो फ़र्क़ु रखनि था त जेका असां ग्रामर जे अंदरि जुमिलनि जी जेका बि लिखत लिखूं था पिया, पैराग्राफ लिखूं था, मज़मून लिखूं था पिया, उते जेकॾहिं इन्हनि पंचुएशन या बीएक जे निशाननि खे सही इस्तेमालु न कंदासीं त उन मज़मून या उन जुमिलनि जे अंदरि माना में केतिरी फेर घेर अची सघे थी। अचो त हाणे इन्हनि शयुनि जी डिटेल जी वधीक वज़ाहत कयूं त जीअं असां उन्हनि शयुनि खे बहितर इस्तेमालु करण जे लाइ ग्रामर में हमेशह तवजो रखूं। अचो त हाणे कामा ऐं थोरो दम जे बारे में पढ़ूं। छो त जंहिं हंध ते हीअ निशानी मतिलबु कामा ॾिनल हुजे उते थोरो साहु खणी वठिजे। हेठियां मिसाल ऐं क़ाइदा ध्यान में रखो। जॾहिं कंहिं जुमिले में ॿ या वधीक साॻे क़िस्म जा लफ़्ज़ इस्तेमालु कया विया हुजनि त उन्हनि जे विच में थोरो दम ॾिजे। मिसाल ही जेके नाला ॾिनल आहिनि, हर नाले खां पोइ कामा आहे त हर नाले खां पोइ असांखे साई पटणी आहे। कासिम, मज़र, इल्ताफ़, गुलण ऐं रसूल बख़्श रांदि खेॾी रहिया आहिनि। असलम हिकु महिनती, होशियारु ऐं चालाक शागिर्दु आहे। अहिड़ी तरह सां वरी मुरतब जुमिलनि जे मदारी जुमिला इस्तेमालु थियल हूंदा आहिनि त उन्हनि जे पुठियां थोरो दम ॾियणु घुरिजे। मतिलबु अहिड़ा मदारी जुमिला जेके इस्तेमालु थियल हुजनि जुमिले जे अंदरि त उते बि असांखे थोरो दम ॾियणु घुरिजे। मिसाल, जॾहिं आउं घर पहुतुसि तॾहिं 4 थिया हुआ। जेकॾहिं तूं महिनत कंदे त कामयाबु थींदे। अहिड़ी तरह सां थोरे दम खां पोइ जेकॾहिं असां अधु दम या सेमी कोलन जे इस्तेमालु खे ॾिसूं त जंहिं हंध ते हीअ निशानी यानी सेमी कोलन ॾिनल हुजे त उते थोरे खां वधीक साहु खणणु घुरिजे। हेठियां मिसाल ऐं क़ाइदा ध्यान में रखो। जॾहिं मुरकब जुमिलनि में के धार ख़्यालनि वारा जुमिला हुजनि पर फंदनि पाण में को ज़ाहिरी मानवी लाॻापो हुजे, तिन जे विच में अधु दम ॾिबो आहे। मिसाल, बादशाह पंहिंजे अकुल सां मुल्क हलाए थो, सिपाही उन लाइ विड़े थो, जज इंसाफ़ करे थो, ईअं आहे तॾहिं माण्हू दुनिया में हले थो। हाणे ही अहिड़ा जुमिला आहिनि जंहिंजा ख़्याल जेके आहिनि तसवराती लेवल ते उहे हिक ई थीम सां मिलनि था पिया। जॾहिं ॿिनि धार ख़्याल वारनि इस्तिलाह गॾु अचनि या उहे पाण में वास्तो रखंदड़ हुजनि त उन्हनि जे विच में अधु दम ॾियणु घुरिजे। जीअं धण त धणी न त विकुण खणी, या वार त फणी न त कूड़ाए खणी। यानी ही बि साथियों अहिड़ा कुझु जुमिला आहिनि जिन जे विच में या सेमी कोलन जी निशानी अचण ते असांखे थोरे साह खां थोरी वधीक साई पटणी आहे। यानी कुझु वधीक हद ताईं इन जो माना साह खणण जो कमु करिणो आहे ऐं उन ई तरह सां उन्हनि जी अदायगी जेका हूंदी आहे लफ़्ज़ी बनावट में थींदी रहंदी आहे। हाणे अचो दम यानी कोलन जे बारे में पढ़ूं।
जिते कंहिं माण्हूअ जा चइयल लफ़्ज़ हूबहू लिखणा हुजनि त उन्हनि जे अॻियां ई दम जी निशानी इस्तेमालु कजे। मिसाल ऐं क़ाइदा ध्यान में रखो। जंहिं शइ जो बयानु कजे तंहिं शइ ऐं उन जे कयल बयान जे विच में दम ॾिजे। मिसाल कुर्सी, इन जे अॻियां कोलनि जी इस्तेमालु थियल आहे निशानी, त कुर्सी काठ या लोह जी ठहियल आहे ऐं वेहण जे कमु ईंदी आहे। अहिड़ी तरह सां जॾहिं शयुनि जी फ़हिरिस्त या यादाश्त हुजे तॾहिं यादाश्त वारियुनि शयुनि जे अॻियां दम ॾियणु घुरिजे। मूंखे ही शयूं ज़रूरत में आहिनि: कोट, मफलर, साबुण ऐं चादर। या वरी जॾहिं का चवणी या कंहिं जा चयल लफ़्ज़ हूबहू ॾियणा हुजनि तॾहिं उन्हनि चयल लफ़्ज़नि जे अॻियां बि दम जी निशानी ॾिबी आहे, यानी दम ॾिबो आहे ऐं साई पटिबी आहे। जीअं शाह फरमायो आहे, ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी। हाणे इन जॻह ते बि इहो दम जो निशानी जेका शाह साहब फरमायो आहे जॻह ॾिनी आहे, त इहा उन सां लिंक थिए थी पई, उनजा चयल लफ़्ज़ आहिनि। हाणे अचो पूरो दम यानी फुल स्टॉप। त जिते हीअ निशानी यानी फुल स्टॉप ॾिनल हुजे उते चङो वक़्तु बीहजे ऐं साहु खणिजे। यानी जिते हिकु ख़्याल वारो जुमिलो पूरो थिए या जिते हिक खां वधीक अहिड़ा जुमिला हुजनि जिन जो पाण में को बि लाॻापो न हुजे त उन्हनि जे विच में पिणु पूरो दम इस्तेमालु कजे। हेठियां मिसाल ऐं क़ाइदा ध्यान में रखो। मिसाल, गुलाम अब्बास घर वापसि आयो आहे, आए खां पोइ फुल स्टॉप जी निशानी आहे। अहिड़े नमूने नंबर 2, तव्हां हाणे मानी खाओ, मां रांदि खेॾणु वञा थो। हाणे इहे ॿ अलॻि अलॻि जुमिला आहिनि, पर इन्हनि जो पाण में एॾो वॾो को हिकु ई ख़्यालु, हिकिड़ो ई थीम यानी कोई तस्वुर न आहे। इन जे करे इन जॻह ते फुल स्टॉप न वियो आहे। साथियो, अहिड़ी तरह पंक्चुएशन जूं खोड़ सारियूं ॿियूं निशानियूं बि आहिनि जिन जो मुख़्तलिफ़ जायुनि ते पंहिंजो पंहिंजो कमु ऐं मफ़हूम हूंदो आहे। उमेदु आहे त अॼु वारे हिन टॉपिक सां तव्हांखे बीएक जे निशाननि जी अहमियत जी ख़बर पई हूंदी ऐं आईंदा लिखत में इन्हनि निशाननि खे तमामु घणो तवजो ऐं गौर फ़िक्र सां नज़र में रखी करे कमु कयो वेंदो। उमेदु आहे त अॼु जो टॉपिक तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थियो हूंदो। इनशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट टॉपिक सां तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। महिरबानी तव्हांजी। अल्लाह हाफ़िज़।